नाज़रीन अहम ख़बर जाम नवाज़ अली खरीदासी शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी जाम हाउस पहुंची वही है। जाम नवाज़ अली पहुंची वही है। अवां खे आगाह कयूं पिया NA 209 जी उम्मीदवार शाज़िया अता मरी ऐं PS 42 जी उम्मीदवार जाम शबीर अली ख़ान आसफ़ा भुट्टो ज़रदारी जो शानदार इस्तक़बाल कयो आहे। आसफ़ा भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त इलेक्शन में सिंध समेत पूरे पाकिस्तान मां पीपल्स पार्टीअ जा उम्मीदवार कामयाब थींदा ऐं मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। ख़बर वास शेयर कई पिया जाम नवाज़ अली मां शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी जाम हाउस पहुंची वही है। NA 209 जे उम्मीदवार शाज़िया अता मरी ऐं PS 42 जे उम्मीदवार जाम शबीर अली ख़ान आसफ़ा भुट्टो ज़रदारी जो शानदार इस्तक़बाल कयो आहे। आसफ़ा भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त इलेक्शन में सिंध समेत पूरे पाकिस्तान मां पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थींदा ऐं मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। ख़बर वास शेयर कई पिया जाम नवाज़ अली मां शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी जाम हाउस पहुंची वही आहे। अवां खे आगाह कयूं पिया NA 209 जे उम्मीदवार शाज़िया अता मरी ऐं PS 42 जे उम्मीदवार जाम शबीर अली ख़ान आसफ़ा भुट्टो ज़रदारी जो इस्तक़बाल कयो आहे। आसफ़ा भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त इलेक्शन में सिंध समेत पूरे पाकिस्तान मां पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थींदा ऐं मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। वधीक तफ़सील वठंदासीं। धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर गुल हसन खोसो लाइन ते मौजूद है। जी गुल हसन, आगाह कजो आसफ़ा भुट्टो ज़रदारी जाम हाउस पहुतल है। जी बिल्कुल शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी जाम हाउस जाम नवाज़ अली पहुंची हुई। NA 209 जी उम्मीदवार शाज़िया अता मरी ऐं PS 42 जी उम्मीदवार जाम शबीर अली ख़ान जिन शानदार इस्तक़बाल कयो गुलनि जी वर्खा कई वई। उन मौके ते आसफ़ा भुट्टो ज़रदारी चयो त सिंध समेत पाकिस्तान में पीपल्स पार्टी जा जेके बि उम्मीदवार इंशाअल्लाह कामयाब थींदा ऐं इंशाअल्लाह ईंदड़ मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। जी ठीक है, वरी मेहरबानी गुल हसन खोसो तफ़सील ॾिना। ख़बर अवां सां शेयर कई पिया NA 209 जी उम्मीदवार शाज़िया अता मरी PS 42 जे उम्मीदवार जाम शबीर अली ख़ान आसफ़ा भुट्टो ज़रदारी जो इस्तक़बाल कयो आहे।